ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में आशूरे जा मातमी जुलूस नहर थियण बाद शाम क़रीबा बर्पा कई वई आहे। हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद आहिनि। शाम क़रीबा वक़्तु ॾुखोईंदड़ मंज़र आहिनि। करबला जे शहीदनि खे यादि करे हर अख आली थी वई आहे। कश्मीर में मरकज़ी इमाम बारगाह पीर फ़तेह शाह बुखारी खां निकितल मातमी जुलूस नहर थी वियो आहे, जंहिंखां पोइ शाम क़रीबा बर्पा कई वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में आशूरे जा मातमी जुलूस नहर थियण खां पोइ शाम ग़रीबा बर्पा कई वई आहे। हर पासे या हुसैन जूं सदाऊं आहिनि। शाम ग़रीबा वक़्तु ॾुखोईंदड़ मंज़र आहिनि। करबला जे शहीदनि खे यादि करे हर अख आली आहे। अवांखे ॿुधाईंदा हलूं, कश्मीर में मरकज़ी इमाम बारगाह पीर फ़तेह शाह बुखारी खां निकितल मातमी जुलूस नहर थी वियो, जंहिंखां पोइ शाम ग़रीबा बर्पा कई वई आहे। अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं था। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में आशूरे जा मातमी जुलूस नहर थियण बाद शाम ग़रीबा बर्पा कई वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया, हर पासे या हुसैन जूं सदाऊं आहिनि। शाम ग़रीबा वक़्तु ॾुखोईंदड़ मंज़र आहिनि। करबला जे शहीदनि खे यादि करे हर अख आली थी वई। इहा अहम ख़बर आहे, अवां सां शेयर कयूं पिया। नाज़रीन, सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में आशूरे जा मातमी जुलूस नहर थियण खां पोइ शाम ग़रीबा बर्पा कई वई आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। कश्मीर में टेलीफोन लाइन ते मौजूद आहे जाम असगर जी। जाम असगर, इस्लाम जी ख़ातिर लाज़वाल क़ुर्बानी ॾींदड़ नवासे रसूल हुसैन इब्न अली अलैहिस्सलाम खे अक़ीदत पेश करण जे लाइ आज़ादारान इमाम हुसैन अलैहिस्सलाम अॼु मरकज़ी जेको जुलूस हुयो उहो पंहिंजी रवायती रस्तनि मां थींदे कश्मीर जे मरकज़ी इमाम बारगाह पीर फ़तेह शाह बुखारी ते नहर थी वियो आहे, जिते शाम ग़रीबा बर्पा कई वई, नुहा ख़्वानी कई वई। उन खां बाद जेको मरकज़ी जुलूस हुयो उहो नहर थी वियो। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। जाम